असांजा ॿार आहिनि असांजे आईंदे जा अबा ऐं इन्हनि जे कुलनि ते जवाबदारी आहे सिंधी ॿोलीअ जे सलामतीअ जी। असांजा ॿार जिन जे लाइ असां ही ठाहियो आहे ख़ासि एपिसोड। ॾिसो केतिरा न सुहिणा सबाझा मिठड़ा था लॻनि। ही असांजा नंढड़ा नंढड़ा शहज़ादा जॾहिं हू ॻाइनि था ॿुधाइनि था नंढा नंढा बैत आखाणियूं ऐं कनि था रांदियूं। अचो त गॾिजी माणियो लुत्फ़ हिन प्रोग्राम जो सिंधी गुलड़ा। असांजे नंढड़नि ॿारनि जो ही प्रोग्राम पेश आहे सिंधी संगत तरफ़ां। नालो समायरा मां स्वामी विवेकानंद में पढ़ंदी आहियां। मुंहिंजी भेण जो नालो हिकिड़ी हुई बानी, हिकिड़ी हुई बानी, हिकिड़ी हुई बानी। जलंग जी हुई नानी, जलंग जी हुई नानी। साडेड़ जी हुई दादी, साडेड़ जी हुई दादी। साकुत्ते जी हुई काकी, साकुत्ते जी हुई काकी। ए चीते जी हुई चाची, ए चीते जी हुई चाची। साबोबरे जी हुई भेण, साबोबरे जी हुई भेण। ए सहे जी हुई सेण, ए सहे जी हुई सेण। सापोपट जी हुई फुफी, सापोपट जी हुई फुफी। ए माकोड़िया जी मास, ए माकोड़िया जी मास। ए हुई सीरन जी सस, ए हुई सीरन जी सस। ते हले न कंहिंजो बस, ते हले न कंहिंजो बस। करानी हुई सियानी, करानी हुई सियानी। कंहिंजी हुई हीअ बानी, कंहिंजी हुई हीअ बानी। एड़ी हुई हीअ बानी, एड़ी हुई हीअ बानी, एड़ी हुई हीअ बानी, एड़ी हुई हीअ बानी। थैंक यू। मोटू मोटू पेटू पेटू मोटू 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 भाई मोटू राम। गोल मटोल आहे पेटू राम। मोटू 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 भाई मोटू राम। गोल मटोल आहे पेटू राम। खाए पिए मौज मचाए, खाए पिए मौज मचाए भाई पेटू राम। मोटू मोटू पेटू पेटू पेर खणी हो जीअं नचे थो पेट हुन जो खूब लुॾे थो, खूब लुॾे थो, खूब लुॾे थो, खूब लुॾे थो। मोटू मोटू पेटू पेटू मोटू 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 भाई मोटू राम। गोल मटोल आहे पेटू राम। पाण खिले पिया बि खिलाए तॾहिं सभिनि खे वणंदो आहे। पाण खिले पिया बि खिलाए तॾहिं सभिनि खे वणंदो आहे, वणंदो आहे, वणंदो आहे, वणंदो आहे। मोटू मोटू पेटू पेटू मोटू 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 भाई मोटू राम। गोल मटोल आहे पेटू राम। ओ भाई मोटू राम, हे पेटू राम। रंग, रंग यानी कलर्स। गाढ़ो, गाढ़ो यानी रेड। गुलाबी, गुलाबी यानी पिंक। पीलो, पीलो यानी येलो। नीरो, नीरो यानी ब्लू। साओ, साओ यानी ग्रीन। नासी, नासी यानी ब्राउन। कारो, कारो यानी ब्लैक। अच्छो, अच्छो यानी वाइट। नारंगी, नारंगी यानी ऑरेंज। वांगड़ाई, वांगड़ाई यानी पर्पल। ॿारो अॼु तव्हां सिखिया रंग सुञाणण सिंधीअ में।
जय झूलेलाल। मुंहिंजो नालो युवराज हरीश कुमार पंजाबी आहे ऐं अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थो ॿुधायां। आखाणीअ जो नालो आहे चालाक गिदड़। हिकु गिदड़ खाधे जी ॻोल्हा में सॼी राति रुलियो पर उनखे कुझु पोइ हथ न लॻियो। सुबुह जो जीअं ना उमेद गिदड़ घर मोटियो त हुनखे वण तां हिकु काव ॾिसण में आयो। हू सोचण लॻो, छो न मूं पंहिंजी चालाकी सां मूर्ख काव पर हू लोले जो टुकुर हुनजे वात में जेका आहे हू फूरी वठां। गिदड़ चयो, तूं त ॾाढो सुहिणो आहीं, तुंहिंजा पर ॾाढा चमकदार आहिनि, तूं ज़रूर सुठो राग ॻाईंदो हूंदे, मूंखे पंहिंजे राग जा मज़ा न वठाईंदे। मूर्ख काव फुन में भरिजी करे काव काव करण लॻो ऐं लोले जो टुकुर पट ते किरी पियो। गिदड़ लोले जो टुकुर खणी ख़ुशि थी हली वियो। हिन आखाणीअ जी नसीहत आहे, कूड़ी सारा ते पटिजण न घुर्जे। असीं सिंधी पखड़ियल आहियूं भारत जे कुंड करछ में। इन जे करे हिक ॿिए सां जोड़ण मुश्किल ई न नामुमकिन आहे। जे असीं गॾजण जी कोशिश करियूं, जुड़ण जी कोशिश करियूं त उहा थींदी इंटरनेट जे माध्यम सां। सिंधी संगत पारां असां शुरू कयो आहे सिंधी साथी बणाइण। असांजो वेबसाइट आहे sindhisathi.org। उन में तव्हां असां सां जुड़ो, पाण खे रजिस्टर करियो, ईमेल ऐं मोबाइल ॾेई। इन खां सवाइ तव्हां पंहिंजे शहर जी मालूमात ॾियो असांखे। तव्हांजे शहर में कहिड़ा स्कूल, कहिड़ा कॉलेज, एल्डर्स होम्स, मैट्रिमोनियल ब्यूरोज, एसोसिएशन्स जे इहा सॼी ॼाण असां पंहिंजे मोबाइल ऐप में विझूं त उहा मोबाइल थींदी सिंधी साथी, जेका तव्हीं कंहिं बि शहर में बीठा हूंदा त तव्हांखे ॾींदी ॼाण सिंधियुनि बाबति, उन शहर बाबति त उते कहिड़ा कहिड़ा मंदर आहिनि, टिकाणा आहिनि, या वरी कहिड़ियूं एसोसिएशन्स ऐं चैरिटेबल ट्रस्ट आहिनि। असीं सिंधी हिक ॿिए सां जुड़ी सघूं था फ़क़ति इंटरनेट जे माध्यम सां। त जुड़ो असां सां, हथ वधायो, हथ मिलायो त गॾिजी कमु करियूं, सिंधियत वधायूं, सिंधियत फैलायूं, जीअं असांजी सुञाणप सदा ई हुजे कान। जय झूलेलाल। एक्शन्स: ॿुधण माना हियरिंग। ताड़ियूं वॼाइण माना क्लैपिंग। सिंघण माना स्मेलिंग। खिलण माना लाफिंग। ॻाल्हाइण माना टॉकिंग। हलण माना वॉकिंग। नचण माना डांसिंग। पीअण माना ड्रिंकिंग। खाइण माना ईटिंग। छुहण माना टचिंग। ही हा जुदा जुदा नमूने जा एक्शन्स। गणपति बाप्पा मोरिया। जय झूलेलाल। पुल अमरलाल साहिब की जय। मां शौनपुर नानी बुजुर्गनि जी आशीष सां पेश कयां थो हिकु गीत छिड़की। उम्मीद आहे पसंदि कंदव। बित त झिड़की, छित त झिड़की, बित त झिड़की, छित त झिड़की, घड़ती ठाए सुखती चाय, सुस्त न आए आना लाए। बित त झिड़की, छित त झिड़की, बित त झिड़की, छित त झिड़की, घड़ती ठाए सुखती चाय, सुस्त न आए आना लाए। बित त झिड़की, छित त झिड़की, बित त झिड़की, छित त झिड़की। ओ आंटी मेरे खंभ बखेड़, उड़े मथे ती, उड़े मथे ती। ओ
अन्नति मेरे खंब पखेड़े उड़े मथेती कड़े मथेती चुंबती खोले बोलियो बोल चुंबती खोले बोलियो बोल लातर वेती राग जोवेती बित्ते झिड़की छितते झिड़की बित्ते झिड़की छितते झिड़की ओ आणे ए अन आणे बचड़न खेदे पुटरन खेदे ओ कखपन आणे ए अन आणे बचड़न खेदे पुटरन खेदे वांदी ना है पोरियो चाहे वांदी ना है पोरियो चाहे प्यारी झिड़की निहारी झिड़की बितते झिड़की छितते झिड़की बितते झिड़की छितते झिड़की घटती ठाए सुखती चाहे सुस्त न आए आना लाए बितते झिड़की छितते झिड़की बितते झिड़की छितते झिड़की ओ झिड़की हो झिड़की सिंधी बोली अमर रहे सिंधी बोली अमर रहे लख लख थोड़ा छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त असीं पंहिंजे ॿारनि खे सिंधी साहित्य जो खज़ानो ॾियूं त था, पर उन जी चाबी त ॾियूं ई नथा। उन जी चाबी आहे सिंधी लिपि, सिंधीअ में पढ़णु। जे ॿारनि खे नंढपण खां ई सिंधीअ में पढ़णु लिखणु कान सेखारींदासीं त वॾे हूंदे हू कीअं इन साहित्य जो लाभ वठंदा। सिंधी संगत जी इहा ई कोशिशि आहे त सिंधी ॿारनि खे नंढपण खां वठी सिंधी सेखारी वञे। इन लाइ जेके स्कूल सिंधी हलाइनि था यानी सिंधी मैनेजमेंट जा आहिनि, उन्हनि खे ख़ासि वेनिती आहे त पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे स्टूडेंट्स खे नंढपण में नर्सरी में यानी बाल मंदिर में सेखारी सिंधी। उन्हनि खे ॾेखारी सिंधी बैतनि जा वीडियोज़ नर्सरी में, ऐं उन खां पोइ ॾेखारी सिंधीअ में आखाणियूं पंचतंत्र जूं एनिमेटेड स्टोरीज़, ऐं अॻिते हली ॾेखारीनि उन्हनि खे अलफ़ बे लर्न सिंधी CD-ROM जे वेबसाइट तां। ईअं करण सां असीं पंहिंजे ॿारनि खे नंढपण खां ई सिंधीअ में लिखणु पढ़णु सेखारींदासीं। ईंदड़ 10 सालनि में हिकु नई पीढ़ी तयारु थी वेंदी जंहिंखे सिंधीअ में लिखणु पढ़णु ऐं ॻाल्हाइण बि अची वेंदो। हर सिंधीअ खे सिखणी आहे सिंधी लिपि। सिंधीअ में तव्हीं चाहियो त घणो ई कुझु करे सघो था। असांजी मोबाइल ते ऐप आहे लर्न सिंधी, अॼु ई डाउनलोड करियो फ्री ऐप ऐं सिखो सिंधी। सिंधी ॿोली आहे असांजी सुञाणप, ज़िंदा सकोम रहंदी जंहिंजी ज़ुबान ज़िंदा। अचो त सिंधी सिखूं। सिंधी सिखण जे अॼु जे हिन सबक में तव्हांजी आजा आहे। असां तव्हांखे सेखारणु शुरू कई आहे सिंधीअ में आयोटा। हेलो ताईं तव्हीं सिखिया आहियो अलफ़ अंब, बे बल्ला, के बकड़ी, पे पन, भे भोलड़ो, ते तारो, थे थेलो, ते टोपलो, थे ठूठ, थे सवाब, जिम जत, ये जिभ, झे झिरकी, ये सुन्य, चे चरखो, छे छठी, हाय हजाम, हाय खचर, दाल दुहिल, धाल धोबी, डे डेडर, डे डेल, ढे ढगो, जाल जरो, रे रेल, वडीड़े मारी, जे जंजीर, सीन सिलेट, शीन शीशी, साद संदूक, जाद ज़ईफ, तुय तोतो, ज़ुई ज़ालिम, ऐन ऐनक, गैन गालिचो, पे फानूसो, फे फणी, वडो का कलम, का कुतो, खे खट, गाफ गादी, गे गन, घे घोड़ो, गे सिंग, लाम लकण। ऐं हाणे सिखंदासीं मीम मस। हीअ जेको
अखर सिखी रहिया आहियूं उन जो तई ॾिसंदा लिखण जो अंदाज़ अधु लफ़्ज़ खां अधु लाइन खां मथे आहे ऐं अधु लीक खां हेठि। मीम मस या मीम म सां मोर, म सां मोर, म सां मथो ऐं म सां मख। ही जेको उचार आहे सो अंग्रेज़ीअ में थींदो आहे एस एम इन मून, एस एम इन मून। ऐं लिखण जी रीत तव्हां ॾिठी आहे। न सां थींदो आहे नक, नून नक। असीं सदाई न पिया कंदा आहियूं त न लिखण जो नमूनो ही आहे। न सां नथ जेका नक में पाइबी आहे, न सां नक त न सां चइबी आहे न। ऐं न खे अंग्रेज़ी में उचार थींदो आहे एस एन इन नेक। हिकु दफ़ो वरी लिखण जी रीत ॾिसंदासीं ऐं हलंदासीं अॻिते। ण सां ऋण वण, ऋण वण ॾिसंदा त लिखण जो जेको तरीक़ो आहे उहो ॾाढो सिंपल आहे। ऋण वण, ण सां थींदो आहे वण। हाणे जेको ऋण वण जेको चऊं था असीं ण सां, उन सां असांजो को बि लफ़्ज़ शुरू कोन थींदो आहे। यानी इहो ण कंहिं बि लफ़्ज़ में शुरूआत में न ईंदो आहे। जीअं वण, ण सां पाणी, ण सां राणी। इहो हिकिड़ो टिपिकल असांजो सिंधी उचार आहे, ख़ासि आहे। इहा आहे व सां वाढो, अधु लीक खां मथे अधु लीक खां हेठि, व सां वाढो। ऐं व सां वॾो, घर जा वॾा असीं चवंदा आहियूं, सो उहो थींदो आहे वाव। व सां वाढो, व सां वल, वल एज वी इन वैन। इहो आहे उचार असांजे व जो, व सां वाढो। ह सां हरणी, असीं चवंदा आहियूं हे हरणी। तव्हां हरणी ॾिठी आहे। ह सां हरण, ह सां हथ, ॿ हथ, ह सां हवा। ऐं ह एज एच इन हथ, जीअं इंग्लिश में चइबो आहे। अ सां अमज़ो, हिन जो उचार थींदो आहे अलिफ वांगुरु। लिखण जी रीत तव्हां ॾिसो पिया। ऐं इन जा जुदा जुदा रूप थींदा आहिनि। अ, कांव ऐं माउ, गांइ। हिन जो उचार बिल्कुलु अलिफ वांगुरु आहे। ही थियो ये सां यको, ये सां यको, ये सां यकतारो। यकतारो तव्हां ॾिठो आहे। ऐं य सां यमराज, मौत जो इंतज़ार कराईंदो आहे असांखे यमराज। यमराज आहे मौत जो देवता। य सां यकदम, ऐं अंग्रेज़ीअ में चइबो आहे एज वाई इन येट। लिखण जी रीत तव्हां ॾिठी आहे। ऐं हिते असांजो ही 52 अखरनि जो पहिरियों सबक़, यानी 52 अखरी आयोटा असां हिते पूरी कईसीं। असीं मिलंदासीं ऐं असां तव्हांखे सेखारींदा रहंदासीं सिंधी। सिखो सिंधी पंहिंजे घर में पंहिंजी सहूलियत सां ऐं कंदा रहो प्रैक्टिस। अंगण में रांदि करण जो मज़ो ई ॿियो आहे। पर तव्हां कॾहिं ॿिलियुनि खे अंगण में विढ़ंदो ॾिठो आहे? हिक दफ़े जी ॻाल्हि आहे, सुंदरपुर नाले हिकु शहर हो। शहर जे हिक घर जे अंगण में हिकु केक पियो हो। हिक ॿिलीअ उहो केक टुकुर ॾिठो ऐं उनखे खाइण लाइ भॼंदी आई। सोची, अरे वाह, अॼु त मौज जी महफ़िल लॻंदी। नरम नरम केक खाइण लाइ मिलियो आहे। पर एतिरे में हिक ॿी ॿिली बि उते अची पहुती। म्याऊ म्याऊ करे चवण लॻी,
सिंधी ॿिलीअ चयो, मां हिते तोखां पहिरीं पहुती आहियां, तूं हितां हली वञ, इहो सॼो केक मां खाईंदसि। ॿिन्ही ॿिलियुनि जो केक खाइण ते झगड़ो शुरू थी वियो। ॿई ॿिलियूं हिक ॿिए सां रड़ियूं करे विढ़ण लॻियूं। हिननि जे पासे में हिकु बांदर वेठो हो। ॿिन्ही ॿिलियुनि खे विढ़ंदो ॾिसी मन ई मन में ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं, पहिरीं तव्हां ॿई हिक ॿिए सां विढ़ण बंदि करियो ऐं केक मूं वटि खणी अचो त मां तव्हांखे हिक जेतिरो थो विराए ॾियां। ईअं चई बांदर केक खे ॿिनि हिसनि में विरायो ऐं उहे ॿई टुकर साहिमीअ जे ॿिनि पुड़नि में विझी तोरण लॻो। साहिमीअ जो हिकु पुड़ हेठि थी वियो। बांदर चयो, अरे लॻे थो ही केक जो टुकुर ॿिए खां थोरो वॾो आहे, मूंखे हिनखे नंढो करणु घुर्जे। सो वॾे टुकड़े मां चक भरे नंढो कयईं त ॿियो पुड़ हेठि थी वियो। हिन दफ़े पिण ॿई पासा हेठि मथे थियण लॻा। ॿिन्ही खे हिक जेतिरो करण लाइ हू टुकुर टुकुर चक भरे ॿिन्ही केकनि मां खाईंदो वियो। ईअं ई ॿिन्ही केक जे टुकरनि खे हिक जेतिरो कंदे बांदर सॼो केक ई खाई पूरो कयो। केक जो ही हाल ॾिसी ॿई ॿिलियूं दुखी थी हिक ॿिए ॾांहुं निहारण लॻियूं ऐं ॾाढो निराश थी उतां हली वयूं। सो ॿारो ॿिनि ॼणनि जे झगड़े में हमेशह टियों ॼणो फ़ाइदो वठी वेंदो आहे। इन करे असांखे पाण में विढ़ण न घुर्जे। लर्न सिंधी जे हिन मोबाइल ऐप में हाणे तव्हां ॿारनि खे बैकअप सेखारे सघो था। अचो त सिंधी सिखूं। अॻिते ॾिसंदा 18 लेवल्स आहिनि। हर 3 अखरनि खां पोइ हिन एक्टिविटीअ ते क्लिक करे रांदि कंदा। हिते सिखंदासीं वॉवल्स। हिन स्क्रीन में सिंधीअ में अंग सिखवा ऐं उहे वरी हिन रांदि में सुञाणबा। ही आहे पोज़ीशन ऑफ कॉन्सोनेंट्स। ही आहे यूसेज ऑफ वॉवल्स। 2 या वधीक लफ़्ज़ मिली जुमिलो ठहे थो। ही आहे फिल इन द ब्लैंक्स यानी खाल भरियो। एंड्रॉइड ऐं आईफोन ते अॼु ई करियो डाउनलोड ऐं सिखो सिंधी। त अॼु जो ही प्रोग्राम हिते ई थियो पूरो। असांखे रहंदो इंतज़ार तव्हांजी रायनि जो। त पोइ देर न करियो, लिखो, ॿुधायो असांखे अॼु ई पंहिंजा वीचार त तव्हांखे ही प्रोग्राम कीअं लॻो। असांजा ॿिया बि वीडियोस ते ॾिसंदा रहो असांजे YouTube चैनल ते। जय झूलेलाल।